त हिकिड़ो ग़रीब मिसकिन माण्हू हिकिड़े पीर ॾे वियो चई त इहो मुर्शिद मूंखे दुआ कजा त मूंखे पुटु ॼमे त हुन चयो त बाबा फोटनि जी बोरी विराए छॾ फोटा उहे जेके इलायची फोटा 2000 रुपया किलो बोरी सम्झ लख रुपया त मुरीद साईं खे चयो ॾे ख़बर साईं अघ जी ख़बर अथई ईअं ई टिटायो अथई नंबर ॿ टे ॿी ॻाल्हि इहा कंदासीं हिकिड़ो ॿहिराड़ीअ जो माण्हू हुजे ख़ुदा ज़मीर स्टूडियो खे फेमस कयल आहे मां इहो फनी वीडियो पियो इहो पेश कयां इन लाइ हिन जे पेज खे लाइक कयो फॉलो यूट्यूब ते अचो महिरबानी कयो बसि अलाह जो नालो अथव मुंहिंजो उमिरि बीठो आहे मुंहिंजो फ़ाइज़ा मुंहिंजी भेण आहे ऐं मुंहिंजे ज़मीर जी बि भेण आहे त असांजी दुआ हूंदी नेक विशिस अलाह साईं हुनखे हिकिड़ी इज़त ॾिनी आहे सभु असां ज़मीर नवाज़ सेवाणी फ़ाइज़ा अली मुमताज़ मोलाई असां वटि हिकिड़ो फ़न आहे जेको दुनिया खे ॾेखारींदो आहे असांखे दुनिया पसंदि थी करे ॿियो मिड़ई ख़ैरु आहे हिसाबु हर कंहिंखां अलाह वठंदो असांजी हिक ॿिए सां मोहबत हुजे माना मज़हब में इंतिहा पसंदी न हुजे मुंहिंजी सभिनि लाइ ज़मीर लाइ मुमताज़ लाइ भेण फ़ाइज़ा लाइ इहा ई दुआ हूंदी त अलाह साईं हुननि खे दीनदार करे अलाह साईं हुननि जी ज़िंदगी में सदाईं बहार आणे आख़िरी मज़ा आहे यार हिकिड़ो माण्हू वियो ॿहिराड़ीअ जो शहर में चटपटियूं शयूं खाधई अची हुनखे बाथरूम वणायो ॾिठई त केतां असांखे ज़मीर खे नवाज़ खे ख़बर आहे त बाथरूम पंप ते हूंदो आहे मस्जिद में हूंदो आहे हुनखे ख़बर इहा कान्हे त किथे आहे ऐं मौलाना ईसा सभु वॾो ॻाल्हि ॿुधी त हिकिड़ो हकीम वेठो रोड ते शीशू रखियो उनखे वञी बाहि ॾिनई उनखे चयईं त हकीम पुछ छा थियो अथई मथे में सूरु अथई चयईं न बुख़ार अथई मथे में न पेट में सूरु अथई न आख़िर हुनखे गोॾ ॿधल पे बाथरूम कयईं बाथरूम करे जेॾी महिल बस कयईं हकीम खे ॿुधाई चई मूंखे बीमारी इहा आहे जिथे मां वेहां थो उते हंगियो थो ॼा हिन जो इलाजु कर वी लव यू नवाज़ सेवाणी लाइ दुआ कयो हिन 21 रमज़ान 23 अप्रैल जे तवसुल सां त अहिड़े ख़ैर जा कम रमज़ान जे भलारे महीने में मां 3 रोज़ कंदो कयां ज़मीर स्टूडियो खे घुराईंदो रहा ऐं मुमताज़ मोलाई फ़ाइज़ा अली नेक्स्ट मुंहिंजी दावत रमज़ान में हूंदा वी लव यू नवाज़ सेवाणी निसोरो सच